नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार अवया संझा से धल्ला से हेडलाइंस है। इस्लामाबाद हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि वारे केस में वज़ीर आज़म के 9 सेप्टेम्बर ते तलब करे वरितो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला पारां गुम थियल 6 माण्हुनि जे केस जो लिखत में हुक्मनामो जारी। हुक्मनामे में चयो वियो आहे त वज़ीर आज़म अदालत में पेश थी आइन में ॾिनल ज़िम्मेवारियुनि खे पूरो करण में नाकामी जा सबब ॿुधाए। वज़ीर आज़म ॿुधाए त छा जबरी गुमशुदगी जी गैर इंसानी फैल में मुलविस सरकारी एहलकारनि ख़िलाफ़ कहिड़ो एक्शन वरितो वियो। वज़ीर आज़म जी हाज़िरी जो वक़्तु 9 सेप्टेम्बर ते सुबुह जो 10:30 वॻे हूंदो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां बरसात जो सिलसिलो जारी। कराची में गुलिस्तान जोहर, शारा फैसल, मलीर, काठोड़, गडाब सिटी, मेमण, ॻोठ दरसाणो छन्नो में बरसात। हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, ठट्टे, सखर, रोड़ी, सांघर, जेकबाबाद, शिकारपुर, कमर शहदादकोट, कंदकोट, दादू, लाड़काने, नुसर अफरोज, खैरपुर, पीर जोगोट, अहमदपुर, टंडो, मीर अली, गढ़ी, यासीन, खानपुर, डखण, मुबारकपुर, सुल्तानकोट, डोकरी, गाजी खावर, लालू राइंग, मोहनजोदड़ो, नसीराबाद, रतोदेरो, वगण, मेहर, भिरियारो, ठकराटू, ठुल, सालेपट, वाहीपानी, फरीदाबाद, थाने बुला खान, घोड़ाबारी, मीरपुर, साकरो, मोरो, दरिया खान, मरी, पडीदन, लखी, गुलाम शाह, बख्शापुर, खानपुर, करोंडी, ठरी, मीरबा, ॿियनि इलाइक़नि में बि बसकारो। कोयटा समेत बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। कोयटा में बोरवारी सूरत हाल। IBA टेस्ट पास उस्तादनि जो कराची में प्रेस क्लब अॻियां एहतजाज। उस्तादनि पारां CM हाउस लाइ वधण जी कोशिश। पुलिस जी लठबाज़ी, गिरफ़्तारियूं। पुलिस मुज़ाहिरीन खे स्काउट ग्राउंड वटि रोके वरितो। एहतजाज कंदड़ उस्तादनि इंतज़ामिया विच में ॻाल्हियूं। सिंध हुकूमत पीपल्स बस सर्विस जी मक़बूलियत ऐं शहर जे मुतालबे ते पीपल्स बस सर्विस जा रूट वधाइण जो फ़ैसिलो करे वरितो। ट्रांसपोर्ट ऐं इत्तलात जे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण जी सदारत हेठि सिंध पीपल्स इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस बाबति इजलास। क्लिफ्टन, डिफेंस ऐं गुलशन हदीद रूट्स ते बि पीपल्स बस सर्विस हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। लाड़काणे में बि पीपल्स बस सर्विस जा रूट वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। लाड़काणे में पीपल्स बस सर्विस जा 4 रूट हूंदा। शर्जील एॾा ॿेबड़ जो चवणु आहे त इंशाअल्लाह कराची जे शहरनि खे ॾहें बस जे हवाले सां तमामु जल्द हिकु नओं सरप्राइज़ ॾींदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चीन जे वफ़द जी डेप्टी डायरेक्टर जनरल CTD चाइना गाओ फी जी अॻवानी में मुलाक़ात। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम हमले जी जांच में अॻभराई बाबति ॻाल्हि ॿोल। चीनी वफ़द पारां आपघाती हमले में चीनी पुलिस तरफ़ां फ़नी मदद ॾियण जी ख़ातिरी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त चीन असांजो पुराणो दोस्त आहे। कराची यूनिवर्सिटी वारे वाक़े जी जांच जारी आहे। जेकॾहिं वाक़े जी जांच में चीनी माहिर का मदद करणु चाहिनि था त ख़ुशी थींदी। बने आकिल बरसा रज़ा ॻोठ में चौपाए माल जी चोरी तां महर बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। 2 ॼणा क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। कराची वासियुनि खे ईद जे मौक़े ते ज़ोरदार झटको। नेपरा खे इलेक्ट जे वाइपदारनि लाइ बिजली 9 रुपया 42 पैसा फी यूनिट मांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली अघनि में वाध मई जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई।